मदगार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ वॻी आहियां मदगार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ चादर में ढकजांइ सियापत कदमनि में रखजांइ बाबा हरदास राम बाबा लीलाराम बाबा हरदास राम बाबा लीलाराम साईं माफ़ी ॾियो माफ़ी 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 हाणे तूं बख़्शणहार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ हाणे तूं बख़्शणहार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ दिलीअ वारा राम मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ जलगांव वारा जान मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ दिलीअ वारा राम मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ बोल बाबा दास राम साहिब की जय भी जय जो आवाज करने बोलो गोदरी वाले श्याम की जय बोलो बाबा दास राम साहिब की जय बाबा हरदास राम साहिब सभी नालो ॿुधो आहे पर बाबा जी जीवनी तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे बाबा हरदास राम साहिब जो जनम पाकिस्तान में थियो ऐं उन्हनि जी माता जेका हुई उहा गुरुद्वारे उन्हनि खे वठी वेंदी हुई उन्हनि खे ॾाढो वणंदो हो गुरुद्वारे में सुखमनी साहिब पढ़णु जपजी साहिब पढ़णु गुरु ग्रंथ साहिब पढ़णु ऐं ॾाढो होशियारु हूंदा हुआ मंदिर जे बुक्स पढ़ण में पर उन्हनि जो पढ़ाई में थोरो ध्यानु घटिजी वियो हो त हिकु दफ़ो मास्टर उन्हनि खे घुराए करे चयो भई इहो बैत मूंखे पढ़ी ॿुधाए पोयम पढ़ी ॿुधाए त बाबा खे न आयो पतो अञा 4-5 साल जा हुआ त हाणे मास्टर छा कयो डंडी खणी करे बाबा जे हथनि ते मारियो उन्हनि खे भई तोखे बैत पढ़णु न आयो आहे बाबा घर वञे पंहिंजी ॾाॾी खे कंप्लेन कई ऐं ॾाॾी आई हुते ऐं मास्टर खे चई भई तुंहिंजे ॿार खे थोरो प्यार सां सम्झाईंदा कयो इहो जेको ॿारु आहे असांजो सेंसिटिव आहे त मास्टर छा कयो जीअं अञा ॾाॾी ॿाहिरि निकिती हिन नंढड़े ॿार खे हरदास खे अञा वधीक ॿिए हथ में बि लकड़ियुनि सां मारियो भई तोखे बैत पढ़णु नथो अचे जेसिताईं हाणे तोखे बैत पढ़णु न ईंदो तोखे बेंच ते विहारे छॾींदासीं उन्हनि खे बेंच ते विहारे छॾियो वरी अञा बैत पढ़णु न अचे ॿाहिरि उस में वञी बीह रहो ॿाहिरि उस में वञी बीह रहियो आहे इहो नंढड़ो ॿारु जंहिंजो नालो छा आहे हरदास हाणे वियो गुरुद्वारे में ॾाॾीअ सां उते गुरु नानक साहिब खे वञी करे अरदास कई भई सुभाणे माना मास्टर जो बैत पुछंदो त तव्हां मुंहिंजी रक्षा कजो ऐं मूंखे उते बैत बराबरि पढ़णु अचणु खपे अगरि मां उते सुठे नमूने बैत पढ़ियो त मां छा कंदुसि हिकु आने जो प्रसाद घणा प्रसाद तव्हांजे दरबार में अची चाढ़ींदुसि ऐं बराबरि ईअं थियो ॿिए ॾींहुं जॾहिं ॿारु वियो उते स्कूल में बुक खोली मनी मन में चई भई जेको बि मां बैत पढ़ंदुसि उहो मुंहिंजे लाइ वचन साहिब हूंदो त जीअं किताब खोले त हुन पहिरियों लिखियो भलाई करे भलो तुंहिंजो थींदो भलाईअ जा गाना घणी तोखे ॾींदो माना असां सभिनी सां भलाई कयूं त असांजो बि भलो थींदो ऐं भलाईअ जा गाना असांखे इंसान न ॾींदो पर केरु ॾींदो भॻवानु ॾींदो भलाईअ जो गानो घणी तोखे ॾींदो उन भॻवान खां एक्सपेक्ट कयो हाणे हिते छा थींदो आहे अॼुकल्ह भलाई कर जूता खा मां बि खाधा तूं बि खा उहो सिस्टम हाणे ठही वियो आहे पर तॾहिं बि चवंदा आहिनि भई असां जेका सेवा कंदासीं कंहिंजी भलाई कंदासीं उहा अजाणी न वेंदी भॻवानु हिते कोट कंदो आहे प्रकाश डोला